वफ़ाक़ी हुकूमत रात पेट में जो तेल जा रेट वधाया आहिनि ऐं हिते हर माण्हू जेको आहे सो इन तेल जा रेट वधण करे परेशानी जो शिकार आहे। हिते जा रहवासी आहिनि, उन खां पुछंदासीं त हू हिन तेल जे अघनि खे कीअं था ॾिसनि। में नाजायज़ी है जंग जो सो ईरान इसराइल अमेरिका जो पाकिस्तान जो आवाम लोड़े पियो। हीअ सरासर नाइंसाफ़ी 28 ॾींहं जो डीज़ल पेट्रोल मौजूदु हुअण जे करे हिननि छाजे करे चाढ़ियो आहे। हीअ डीज़ल चाढ़े हिननि तमाम सां मथां ज़ुल्म कयो आहे। ज़ुल्म जी का इंतिहा हूंदी आहे, लेकिन हिननि ज़ुल्म जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। शहबाज़ हुकूमत अॼु बि असीं चऊं था ना हल करपट हुकूमत जेका आवाम सां ज़ुल्म पई करे। पंहिंजो पाकिस्तानी गवर्नमेंट चयो त असां वटि 28 ॾींहंनि जो पेट्रोल ऐं डीज़ल जो स्टॉक मौजूदु आहे। उनखां पोइ हिननि रातो राति यकदम जो फ़ैसिलो कयो आहे 55 रुपया पेट्रोल फ़ी लीटर ऐं 55 रुपया डीज़ल वधायो आहे, जंहिं आम ग़रीब माण्हू जी ज़िंदगी ते वॾो फ़र्क़ु पियो आहे। जॾहिं त गाॾियुनि जा किराया ऐं ॿिया उन्हनि में वॾो फ़र्क़ु आयो आहे। इन सां गॾोगॾु खाधे पीते जी शयुनि जा बि रेट वधी विया आहिनि ऐं वॾी परेशानी खे आवाम मुंहुं ॾेई रही आहे। असीं परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी सरमाएदाराना हुकूमत आहे। नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ ख़ुदि सरमाएदार आहिनि। सरमाएदार हमेशह ईअं कंदो आहे, जॾहिं बि शयुनि जी खपत वधी वेंदी आहे त उन शयुनि जो अघु वधाए छॾींदो आहे। सो हिन वक़्तु जेको तेल जो बहिरान दुनिया जे अंदरि आयो, पाकिस्तान जे अंदरि अञा त तेल मौजूदु हो, पर हिननि उन पुराणे तेल खे ते बि अघु वधाए छॾियो। तो जेका हुक्मरान आहिनि, इहे मौक़े परस्त हुक्मरान आहिनि, इहे मौक़े जी तलाश में हूंदा आहिनि त असांखे मौक़ो मिले त असीं हिन आवाम ते महांगाई जो तूफ़ान जेको आहे, टैक्सिस जो जेको तूफ़ान आहे, उहो असीं हिन ते बर्पा करियूं। इहो ई मौक़ो तलाश हो ईरान ऐं इसराइल ऐं अमेरिका जी जंग जो जवाज़ बणाए, जिते महीने जो स्टॉक पेट्रोल जो मौजूदु हो। उहे बि राति जेको आहे 55 रुपया फ़ी लीटर पेट्रोल ऐं डीज़ल जेको उहो किराए पेट्रोल ऐं डीज़ल बम राति किरायो वियो आहे। उन सां तमामु घणा मसइला पेश ईंदा। महांगाई जो हिकिड़ो वॾो तूफ़ान जेको आहे उहो पैदा थी चुको आहे। बसनि जा किराया, गाॾियुनि जा किराया ऐं जेके सब्जियूं ऐं जेके ज़रूरी जेके शयूं आहिनि, रोज़मर्रा जूं अटो भतो चांवर, जेको बि कपिड़ो लटो, इहो सॼो इंतिहाई महांगो। भाड़े ॾियण लाइ तयारु कोन्हनि, तेल चढ़ी विया आहिनि। असांजो उहो ई 100 रुपया साॻियूं लॻो पियो आहे। हे हाल लॻा पिया आहिनि, छा करियूं। आम माण्हू इहो आहे वीचारा बुखूं मरंदा, ॿियो छा कंदा। रेट वधिया ॾिसो न, हिते असां वटि डीज़ल नथो मिले पंप वारनि वटि, त असांखे किथां ॾींदा। मथे जंग हले पई त मथे हले पई। हितां जे कहिड़नि माण्हुनि ॾोह कयो आहे, हिते जन खे छो नथो डीज़ल ॾिनो वञे, न पेट्रोल न डीज़ल नथो ॾिनो वञे। हिकिड़ो सीज़न हली रहियो आहे, असांखे डीज़ल कोन थो मिले। हाणे असीं केॾांहुं वञूं, पंप वारनि खे चऊं था त उहे चवंदा असांखे मथां कोन थो मिले। हाणे तव्हां पाण ॾिसी सघो था, रातों पोइ डीज़ल चढ़ी वियो आहे। हाणे असीं ग़रीब माण्हू अवाम केॾांहुं वञूं, किथां डीज़ल भरायूं, छा करियूं। इहा हालत लॻी पई आहे। जंग मथे हले पई, डीज़ल असांखे कोन था ॾियनि, छा करियूं। पंप वारनि खे बि छा करियूं, पंप वारनि वटि ईंदो त असांखे बि ॾींदा। कैमरामैन बरकत अली सां गॾु मोहम्मद अली मुकुर गेस, मेहरान टीवी, नवकोट।